कंदकोट शहर जे चन्नापाड़े जे रहवासी राजा शेख बिन पुटनि 10 साल अली अब्बास ऐं 8 साल फिजान अली शेख जेके गुज़िरियल केतिरे ई सालनि खे तिलस्मिया जहिड़ी मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि, जंहिंजी सरकारी ख़त इलाज न थियण ते पोरियत राजा शेख पंहिंजे मासूम ॿारनि समेत घोसपुर जे नेशनल प्रेस क्लब पहुची डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदकोट मनोहर अली मिठियाणी ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। पोरियत राजा शेख मीडिया अॻियां दाईंदे चयो त 3 पुटनि जी औलाद हुई, जंहिंमें हिकु पुटु साॻी तिलस्मिया जहिड़ी बीमारी हुजण सबबि फौत थी वियो आहे। हाणे हिकु नींगर जे इलाज लाइ डॉक्टरनि पारां 70 लख रुपया तलब कया विया आहिनि। अल तल विकिरो करे सभु पुटनि जे इलाज ते ख़र्च कयो आहे। ॿिनि पुटनि जे इलाज लाइ रक़म घुर्बल आहे जेका वस खां ॿाहिरि आहे। पोरियत राजा शेख ॿुधायो त डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदकोट मनोहर अली मिठियाणी ताउन करण जा आसरा ॾिना आहिनि, पर रोज़ ऑफिस जा चक्कर लॻाए थकिजी पियो आहियां, पर के बि सार कोन लधी आहे। वधीक पोरियत राजा शेख सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तोड़े तक जे MLA ऐं MP समेत सरहदी वारनि खे वाहिर करण जी अपील कंदे मासूम ॿारनि जे सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।